Welcome to Synsoft Studio. This is Sal Chandio. So अॼु असां जेको नेक्स्ट वीडियो स्टार्ट था कयूं MS ऑफिस 7 में जीअं असां MS वर्ड जेके मेन्यूज़ पास सिखियूं उहे असां मेन्यूज़ अॻिते वधायूं था। असां सॼो कोर्स जेको बि आहे प्रैक्टिकल जे थ्रू असां शुरू कयो आहे, प्रैक्टिकल जे थ्रू ई होप त तव्हांखे सभु शयूं प्रॉपर तरीक़े सां सम्झ में अचनि थियूं ऐं असांजो मोटिव इहो आहे त तव्हांखे सभु शयूं चङे तरीक़े सां सम्झायूं वञनि। त असां MS ऑफिस जे जेके नेक्स्ट जेके बि वीडियोज़ ईंदा या जेके असां पोइ हिते सिखिया आहिनि उहे सभु तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त तॾहिं तव्हांखे उहे सभु शयूं सम्झ में अची वेंदियूं। हीअ असांजो अहिड़ो चैनल आहे जिते तव्हांखे सिंधी में सभु शयूं प्रोवाइड कयूं थी वञनि। त असांजे चैनल खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, असांखे सपोर्ट कयो जीअं असां वधीक पंहिंजो कमु वधीक अॻिते करे सघूं। लेट्स सी असां अॻिते वधूं था, जेको असांजा अॻिते मेन्यूज़ कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा रिमेनिंग उहे असां सिखूं था। त असां सिखंदासीं व्यू मेन्यू। त व्यू मेन्यू में असां कहिड़ियूं शयूं करे सघूं था, उहे किथे असां इस्तेमालु करे सघूं था। जीअं सभ खां पहिरियां असांजा डॉक्यूमेंट व्यूज़ ई हूंदा आहिनि। आम तरह सां टेस्टनि में बि इहो अची वेंदो आहे त प्रिंट व्यूज़ कहिड़ा आहिनि डॉक्यूमेंट जा प्रिंट लेआउट हूंदा, फुल स्क्रीन व्यू हूंदा ऐं वेब लेआउट हूंदा या आउटलाइन या ड्राफ्ट हूंदा। त प्रिंट लेआउट जेको असांजो डायरेक्टली जेको ओपन कंदा आहियूं उहो असांजो डिफ़ॉल्ट प्रिंट लेआउट हूंदो आहे। मीन्स जॾहिं बि असां ओपन कंदासीं कंहिं बि MS वर्ड फाइल खे त उहो असांजो प्रिंट लेआउट हूंदो आहे। उन खां पोइ फुल स्क्रीन, अगरि असां फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो हीअ असां कुझु टेक्स्ट असां लिखी आहे, फॉर एग्ज़ाम्पल फुल स्क्रीन कंदासीं त असांजी जेके पेज हूंदो उहो सॼो फुल स्क्रीन अची वेंदो। यानी कि असांजो पेज जेको केतिरा बि पेजिस हूंदा उहे असांजा जेकॾहिं 1 हूंदो त 1, जेकॾहिं 2 हूंदो त 2, क्लोज़ असां वापसि कंदासीं वापसि असांजो। उन खां पोइ आहे वेब लेआउट असांजो, यानी कि वेबसाइट जे लेआउट जे थ्रू असांखे जेको हूंदो वेब मीन्स कि वेबसाइट ओपन कंदासीं त असांजी वेब लेआउट असांजे पेज जी साइज़ इंक्रीज़ एंड डिक्रीज़। ॾिसो हितां असांजी वेब लेआउट में पेज जी साइज़ इंक्रीज़ थी वेंदी आहे। हितां ॾिसो पेज लेआउट ऐं असांजूं वेब लेआउट। आउटलाइन में असांजो छा थींदो आहे त आउटलाइन में असांजी जेके बि आउटलाइन्स हूंदियूं सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। ॾिसो मथां बि आउटलाइन ख़तमु ऐं हेठां बि हुनजूं क्लोज़ कंदासीं व्यू। असां सेम व्यू में अचो, ॾिसो असांजो फुल स्क्रीन थी वेंदो ऐं उन खां पोइ वेब लेआउट, त वेब लेआउट वे में अची वेंदो, यानी कि साइटियूं हुनजूं फिनिश थी वेंदियूं, ख़तमु थी वेंदियूं ऐं आउटलाइन्स जेको बि हूंदो उहो सभु शयूं हुनजूं ख़तमु थी वेंदियूं। जस्ट असांजो पेज ई अची वेंदो जेको असां लिखूं था। उन खां पोइ आहे असांजो ड्राफ्ट असांजो एतिरो यूज़ न कंदा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्राफ्टिंग असांजी जेका टेक्स्ट हूंदी उहा ई शो थींदी नंढी साइज़ में, अदरवाइज़ हुनजी साइज़ न ईंदी। मीन्स कि जेका डिफ़ॉल्ट साइज़ हितां असांजी ॾिसो लास्ट में ऐं जेका हुनजी ज़ूमिंग साइज़ आहे उहो 10 आहे, हुनजी 10 लास्ट साइज़ 10 आहे ऐं इंक्रीज़ फुल साइज़ आहे 500। ॾिसो हिते 500, ठीकु आहे। नॉर्मल हूंदी आहे 100 ताईं हुनजी नॉर्मल साइज़ हूंदी आहे। हीअ असांजो प्रिंट लेआउट सेम रखूं त असांखे वापसि ॾिसो 100 जेका हूंदी 100 प्लस अची वेंदी आहे। उन खां पोइ रूलर, हिनखे असां रूलर चवंदा आहियूं, जेका असांजी बाउंड्री ॾेखारींदो असां टेक्स्ट किथां स्टार्ट कयूं। फॉर एग्ज़ाम्पल असां हिनखे इंक्रीज़ था कयूं, असांजी टेक्स्ट उहा इंक्रीज़ थी वेंदी। इन केस असां फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो लिखंदा था वञूं कुझु बि त ॾिसो हुनजी साइज़ इंक्रीज़ थींदी वेंदी। जेका बि असां टेक्स्ट लिखंदा आहियूं त ॾिसो उहा असांजी टेक्स्ट जी साइज़ इंक्रीज़ थी वेंदी। मीन्स कि हितां असां घटि करणु चाहियूं असां पेज जी साइज़ घटि करे सघूं था। उन खां पोइ रूलर हटाईंदासीं। असांखे ॾिसो रूलर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टॉप खां ईंदो आहे ऐं लेफ़्ट साइड खां, असां राइट साइड ऐं बॉटम साइड खां रूलर इस्तेमालु न थींदो आहे। डॉक्यूमेंट मैप, हिन जो सेम असांजो हिन साइड मां मैप असांजो जीअं असां शीशे जो या कुझु बि चई सघूं उहो असांजे साइड में अची वेंदो। हितां हीअ ॾिसो हितां बि असांजो यूज़ेज में असां घटि यूज़ थींदो आहे असांजो डॉक्यूमेंट मैप, असांजे एतिरो कम में कोन आणींदा आहियूं जेको असांजे डॉक्यूमेंट में असांखे ॾेखारे। ग्रिड लाइन्स हूंदियूं, मथां सन्हियूं लाइनियूं अची वेंदियूं। हीअ ॾिसो असांजो बॉक्स हुन मथां जीअं वेक्टर्स अची वेंदा आहिनि, सन्हियूं बॉक्स असांजा हुनखे ग्रिड लाइन्स चवंदा आहियूं। थंबनेल्स, असांजो थंबनेल्स बि साॻे तरीक़े सां हिन साइड में असांजो खुली ईंदो पेज जी साइज़। ॾिसो थंब, यानी कि जेतिरा बि पेजिस खुलियल हूंदा उहे सभु असांजा हितां पेजिस ओपन थींदा वेंदा। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां हिनखे कुझु बि लिखंदा था अचूं, ॾिसो पेज सेकंड, असां पोइ सेकंड ते फर्स्ट ते असां अची सघूं था। मीन्स कि थंबनेल जीअं असांजी पावर पॉइंट जूं स्लाइड्स ओपन हूंदियूं आहिनि। मैसेज बार असांजो इस्तेमालु हिनखे लीव इट।
उन खां पोइ ज़ूम करणु चाहियूं असां पेज खे असां ज़ूम करे सघूं था जेतिरो बि असां ज़ूम करणु चाहियूं हीअ असांजी ज़ूम इन पेज विड्थ आहे असां हिते 200 कंदासीं ओके कंदासीं त पेज जी 200 अगरि वधाइणु चाहियूं सेम तरीक़े सां असां क्लिक कयूंसि असां हितां इंक्रीज़ पंहिंजी साइज़ जेतिरी बि रखणु चाहियूं असां हितां रखी सघूं था हीअ आहे असांजो ज़ूम आहे ज़ूम में असां जेतिरी बि ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल असां या लिखणु चाहियूंसि फॉर एग्ज़ाम्पल 400 था कयूंसि ओके कंदासीं 400 उनजी साइज़ ॾिसो इंक्रीज़ अची वेंदी सेम वापसि रखणु चाहियूं त पोइ असां छा कंदासीं 100 कंदासीं 100 ते अची वेंदी साइज़ हुनजी मीन्स की जेका डिफॉल्ट साइज़ हीअं न चई सघूं था असां नॉर्मल पंहिंजी 200 ताईं उनखे साइज़ रखी सघूं था उन खां पोइ वन पेज असांजे वन पेज ई शो थींदो अगरि 2 पेज रखणु चाहियूं 2 पेज अची वेंदा इहे असांजा पेजनि जी यानी कि ज़ूम ओतिरी कंदासीं जेतिरी हुनजी साइज़ हूंदी ॾिसो ज़ूम वधाईंदासीं फॉर एग्ज़ाम्पल 100 कंदासीं त 1 पेज अची वेंदो टू 1 पेज आहे 2 पेज कंदासीं ऐं अगरि पेज विड्थ वधाइणु चाहियूं विड्थ असांजी ऑटोमेटिक वधी वेंदी हीअ सभु जेके बि आहिनि ज़ूम इन यानी कि ज़ूम असां कयूं उनखे मथां वधीक क्लोज़ करण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं या उन खां मदद वठंदा आहियूं ज़ूम जेको ही टेब आहे उन खां पोइ न्यू विंडो असां ॿी विंडो ओपन करणु चाहियूं असांजी ॿी विंडो ॾिसो सेम उते ई असांजी ॿी विंडो ओपन थी ईंदी हू विंडो सेम हूंदी जीअं असां ईअं चई सघूं था त कॉपी करणु चाहियूं असां सेम विंडो खे त असां कॉपी कंदा आहियूं विद दी हेल्प ऑफ न्यू विंडो जी जेतिरियूं बि ओपन कंदा वेंदा तव्हां उहे ओतिरियूं जेके आहिनि न्यू विंडो ओपन थींदी वेंदियूं ॾिसो या असां जेतिरी बि ओपन करणु चाहियूं असां करे सघूं फॉर एग्ज़ाम्पल असां ई विंडो जेतिरी बि ओपन करणु चाहियूं फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो असां फॉर एग्ज़ाम्पल ही कुझु खोले था रखूं 5-8 हाणे जेकॾहिं असां सभिनि खे गॾु ओपन करणु चाहियूं त असां छा कंदासीं अरेंज ऑल जेके बि विंडोज़ हूंदियूं ॾिसो 1 2 3 4 5 6 इहे असांजूं सभु जेके बि आहिनि असां ओपन करे सघूं था ईअं पंहिंजी मर्ज़ी सां पोइ असां जेके बि रखणु चाहियूं उहो असां ते डिपेंड करे थो पाण ते त असां कहिड़ियूं शयूं ओपन करणु चाहियूं कहिड़ियूं न इन तरीक़े सां असांजे व्यू मेन्यू में अरेंज आहे स्प्लिट करणु चाहियूं यानी कि 2 हिसा करणु चाहियूं स्प्लिट असां पंहिंजे पेज खे जेको डॉक्यूमेंट ओपन थियल आहे उनखे स्प्लिट करणु चाहियूं 2 हिसा जीअं ॾिसो हिन में लाइन विच में न लहे यानी कि 2 हिसा करणु चाहियूं असां हितां 2 हिसा था करणु चाहियूं ॾिसोसि 2 हिसा असां हिते बि ठाहियूं त टेक्स्ट असांजी घटि वधि थींदी वेंदी साॻियो ई पेज हूंदो जिन ते असां लिखियल आहिनि यानी कि असांजे डिफरेंट पेजिस हूंदा उहे असांजा अची वेंदा आहिनि विद दी हेल्प ऑफ रिमूव करणु चाहियूं असां रिमूव करे सघूं था जेके असांजा पेजिस स्प्लिट यानी कि 2 हिसा करणु चाहियूं असां 2 हिसा करे सघूं था अगरि असां फॉर सपोज़ असां हिते कुझु लिखंदा था चऊं त उहो असांजो हिते ई अची वेंदो सेम हिकु ई पेज ते ॾिसो पर हीअ जेको असां डबल लिखिजे थो हीअ एक्चुअली डबल न आहे सिंगल ई आहे असां ॾिसो हिनखे रिमूव था कयूं स्प्लिट त उहो ई सिंगल ई अची वेंदो ज़्यादा फर्दर टेक्स्ट कोन ईंदी व्यू बाय साइड खां ॾिसण जे लाइ असां ॾिसूं डॉक्यूमेंट 2 खे ओके कयोसि 2 में असांजो मीन्स असां हिते पंहिंजी मर्ज़ी सां जेको बि पेज ओपन ॾिसणु चाहियूं असां ॾिसी सघूं था हुनखे साइड खां मीन्स के सेम पेज हूंदो उहो ई पेज असांखे हुतां बि ॾेखारींदो हुतां बि ॾेखारींदो ॾिसो ही बि पेज मीन्स जेको ॿई साइड बाय साइड असां ॾिसी सघूं था इन्हनि पेजिस खे उन खां पोइ स्विच करणु चाहियूं विंडोज़ खां जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल असांजी विंडोज़ हिते असां स्विच करणु चाहियूं ॿी विंडो ते 2 डॉक्यूमेंट ते ॾिसो 2 अची वेंदो अगरि असां सेम तरीक़े सां स्विच करणु था चाहियूं 2 डॉक्यूमेंट त 2 ते असां स्विच करे सघूं था मीन्स असां मदद वठी सघूं था हिकु पेज खां ॿिए पेज ते असां वञी सघूं था उनजी मदद सां कंहिंजी स्विचिस सां यानी कि ॾिसो हिते असांखे तस्वीर में बि इहो ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे त हिकु विंडो खां ॿी विंडो ते असां कीअं अची सघूं था उन खां पोइ मैक्रो असांजो आहे मीन्स की असां टेक्स्ट खे रिकॉर्डिंग करणु चाहियूं असां करे सघूं था जीअं असां ऑडियो कंदा आहियूं वीडियो कंदा आहियूं हिते असां टेक्स्ट खे रिकॉर्डिंग करण जी हेल्प वठंदा आहियूं कंहिंखां मैक्रोस खां जंहिंजी शॉर्टकट की आहे अल्टर F8 हुनजी शॉर्टकट की आहे जंहिंजी मदद सां असां ओपन करे सघूं था या असां उनखे ईअं चई सघूं था असां रिकॉर्ड करे सघूं लेट्स सी असां रिकॉर्ड मैक्रो था कयूंसि असां को बि नालो था ॾियूंसि फॉर एग्ज़ाम्पल सिंध था ॾियूंसि MS ऑफिस ओके कंदासीं असां ॾिसो हिन में ॾिसो टेक्स्ट अची वई सॉरी टेक्स्ट न बल्कि कैसेट जेका हूंदी आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं दिस इज़ माय मैक्रो विच
is recording text through record in MS Office file. ठीक है, असां एतिरो असां हिनखे वापसि क्लोज़ था करणु चाहियूं, स्टॉप कयोसींसि। हाणे ॾिसो असां फॉर एग्ज़ाम्पल लास्ट पेज ते हिते था अचूं त सेम असां उहा ई शइ ओपन हिते रखणु था चाहियूं त पोइ असां छा कंदासीं, मैक्रोज़ में ईंदासीं, व्यू मैक्रोज़। हीउ ॾिसो असांजो सिंध ऑफिस असांजो ॾिसो हीअ लिखियलु आहे हिते। असां छा कंदासीं, रन कराईंदासीं। हीअ ॾिसो उहा ई टेक्स्ट असांजी हिते अची। असां 10 टाइम केतिरा बि तव्हां 5 टाइम 10 टाइम जेतिरा बि दफ़ा तव्हां हिनखे रखणु चाहियो तव्हां रखी सघो था। व्यू मैक्रोज़ हीअ असांजो हिते असां छा कंदासीं, रन करायोसीं, हिते तव्हांजी टेक्स्ट उहा अची वेंदी। मीन्स के हिन जी मदद सां असां जेको असां यूज़ करायोसीं उन जी मदद सां असांजो मैक्रोज़ जी मदद सां। होप के तव्हां असांजे हिन वीडियोज़ तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। हीअ असांजो लास्ट मेन्यू हुयो MS ऑफिस जो। असां फर्दर अॻिते सिखंदासीं MS एक्सेल खे। MS एक्सेल में छा छा इस्तेमालु थींदो आहे। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां विरायो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।